अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स में भलीकार मां आहियां तव्हांजो मेज़बान राहिब बपड़। नाज़रीन, अॼु असीं हिते डिस्ट्रिक्ट कश्मीर जे हेडक्वार्टर कंदकोट में बीठा आहियूं। कंदकोट जे अंदरि जीअं पाण पंहिंजे प्रोग्रामनि में अॻु बि इहो ज़िक्र कंदा रहिया आहियूं त हिते जेका क्रिकेट आहे उहा घणे वक़्त खां जेको आहे सो खेॾी पई वञे, कुॾी पई वञे, पर बदकिस्मती इहा आहे त 1985 में जॾहिं हिन ग्राउंड जो जेको आहे सो बुनियादु पियो, उन खां पोइ ई ग्राउंड जेको आहे सो जुड़ी रास थियो। 2-3 साल कमु हलंदो रहियो, तंहिंखां पोइ हैंड ओवर जॾहिं जेको आहे सो क्रिकेटर दोस्तनि खे थियो, उन खां पोइ पाण पंहिंजे प्रोग्राम में इहे बि दावूं कंदा रहिया आहियूं त लाड़काणे रीजन जे अंदरि हूंदे ऐं उन खां अॻु जेको आहे सो हैदराबाद रीजन जे अंदरि हिन सराउंडिंग जा जेके बि डिस्ट्रिक्ट आया पिया उहे रजिस्टर्ड आहे PCB वटि। पर बदकिस्मती इहा त कंदकोट खे यानी कश्मीर खे हिन वक़्त ताईं प्लेइंग राइट बि न मिलिया आहिनि। ऐं अॼु बि जॾहिं असां ॾिसूं था पिया त कराची किंग्स जहिड़े नमूने ट्रायल्स वरिता आहिनि हींअर, उन मंझि बि जेको आहे सो अफराज़ खोसो जंहिंजो पाण जेको आहे केस खयो आहे वसीम अकरम खां वेंदे सिंध काबीना जे जेको आहे सो मेंबरनि ताईं, उन्हनि ताईं असां अफराज़ जी बि ॻाल्हि कई आहे। हिन इलाइक़े में अञा आफ़ाक़ खोसो हू बि जेको आहे सो माना सिलेक्शन जे उन में आयो आहे। उन खां पोइ जॾहिं पाण ॾिसूं था पिया फराज़ खोसो आहे त हीअ हिकिड़ी डिघी जेकॾहिं वरी असां माज़ी जी जॾहिं तारीख़ था ॾिसूं पिया त हिते जेको आहे सो सफ़दर सूमरो हूंदो हो ऐं उनखे सिंध जो वसीम अकरम सम्झियो वेंदो हो। शहबान नसीराणी हो, मुबारक अली हुयो ऐं वॾा वॾा नाला कुर्बान हो, सुल्तान अहमद हो। त हिते तमामु घणी जेको आहे सो क्रिकेट हुई ऐं क्रिकेटर जेके आहिनि सो मौजूदु हुआ। पर बदकिस्मती इहा त लाड़काणो रीजन जुड़ण खां पोइ बि प्लेइंग राइट बि कोन्हनि ऐं असांजा जेके ग्राउंड आहिनि, हिन ग्राउंड ते बि मां तव्हांखे ॾेखारियां पियो त फुटबॉल बि थिए थी पई, कोॾी कोॾी बि थिए थी पई। ऐं वॾी ॻाल्हि इहा त बाउंड्री वाल जेका आहे, बाउंड्री जो जेको रसो आहे उहो बि हिन वक़्त ताईं कोन्हे को। ऐं पंहिंजी मदद पाण तहत विकेटूं ठाहिनि था। हालांकि विकेटूं ठाहिण जेके कोरेटर हूंदा आहिनि उन्हनि जूं अलॻि सां पघारूं मुक़ररु हूंदियूं आहिनि, अलॻि सां उहे कोर्स वग़ैरह करे ईंदा आहिनि। पर हिकिड़ो भेरो ई सिर्फ़ु हिते जेको आहे सो हैदराबाद न्याज़ स्टेडियम मां उस्ताद निसार जेको आहे सो आयो ठाहिण ऐं उनखां पोइ भींग लॻी पई आहे। हिन वक़्तु नई बाडी चूंडी वई आहे, उन बाडी जे जेको आहे सो सेक्रेटरी सां पाण ॻाल्हि ॿोल था कयूं पिया। अकबर गोलो साहब असां सां गॾु आहे, सो अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। अवां जी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असां वटि पहुतव। असांजो इहो फ़र्ज़ु आहे पूरी सिंध जे अंदरि जिथे टैलेंट हूंदो, जिथे अन्याय हूंदो, उन जे हवाले सां जेको आहे सो ईंदासीं ऐं उहो तव्हांजो आवाज़ु जेको आहे सो ऐवाननि ताईं पहुचाईंदी। सभ खां पहिरियों मुंहिंजो सुवालु इहो हूंदो त हिन वक़्तु जेका नई बाडी आई आहे ख़ासि तौर ते कंदकोट जे अंदरि ऐं हिन ग्राउंड खे तव्हां रन था कयो, ऐं जॾहिं मां हिते नाइट टूर्नामेंट में आयो हुउसि हिते हज़ारनि जी तइदाद में माण्हू हुआ, एॾा सारा तमाशा ई हुआ। कहिड़ा चैलेंज आहिनि हिन वक़्तु तव्हांखे, तव्हांजे लाइ जेका अॻी बाडी हुई उन कहिड़ा चैलेंज छॾिया आहिनि? ऐं हिते ॾिसूं था त हिन वक़्तु ग्राउंड जी जेका हालति आहे उहा इंतिहाई जेको आहे सो बेकार लॻी रही आहे। किथां किथां उखड़ियल आहे सॼो सारो सिस्टम। विकेटुनि खे खणी कवर ॾिनो वियो आहे। फुटबॉल जो इवेंट सिंध बलोचिस्तान टूर्नामेंट अलॻि सां मुनक़िद थी रहियो आहे। छा चवंदो हिन सॼे सारे माना सिनारियो में? साईं जन, मां अर्ज़ु कंदो हलां त कंदकोट ग्राउंड जी असांखे हैंड ओवर थियो इनखे तक़रीबन 5 साल थी विया आहिनि। जी तव्हां पाण फरमायो त सिर्फ़ु हिकु दफ़ो उस्ताद निसार साहब हिते आया हुया, उन खां पोइ असां जेको कुझु कयो आहे पंहिंजी मदद पाण तहत कयो आहे। का बि असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट हुजे या मिनिस्ट्री हुजे स्पोर्ट्स जी, कंहिं तरफ़ां असांखे का बि फंडिंग वग़ैरह न थी। असां पाण पंहिंजी मदद पाण तहत हिन ग्राउंड खे सरसब्ज़ कयो, जेतिरी महिनत थी सघी असां कई ऐं क्रिकेट खे वधाइण जे लाइ कोशिशूं कयूंसीं। पर असां सां अफ़सोस आहे त माटेली माह वारो सुलूक आहे। किथे ॾिसो त ॿियनि सूबनि में नंढे नंढे शहरनि खे बि प्लेइंग राइट्स मिलिया आहिनि, मगर असां जेको 1.5 लख आबादी जो सिर्फ़ु असांजो सिटी आहे ऐं तक़रीबन 7 लख खां मथे असांजी पॉपुलेशन आहे डिस्ट्रिक्ट कश्मीर कंदकोट जी, मगर असां सां नाइंसाफ़ी आहे। ऐं असां वटि शुरू खां वठी क्रिकेट जो हिकिड़ो वॾो जुनून आहे। हिते तमामु वॾा वॾा सुठा सुठा प्लेयर पैदा थिया, जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई सफ़दर जहिड़ो, लाला मुबारक जहिड़ो, इहे तमामु वॾा प्लेयर हुया। उनखां पोइ जेके असांजा नौजवान आया या हाणे असांजा 4-5 छोकिरा जेके आहिनि उहे कराची किंग्स में ट्रायल में जेके आहिनि कामयाबु थिया। अफराज़, फराज़, आफ़ाक़, नवीद, अहिड़े हिसाब सां हिते ॾाढो क्रिकेट जो ॾाढो शौक़ु आहे। ऐं असां जीअं हाणे इलेक्ट थी करे आया आहियूं, असांखे मौक़ो मिलियो आहे। असांजे साम्हूं काफ़ी चैलेंजिस आहिनि, छाकाणि त पहिरियां हिते क्लब तमामु घटि हुया। असांखे क्रिकेट खे हथी वठाइणी आहे। हिकु त क्रिकेट हिकु कॉस्टली गेम आहे, टाइम बि वेस्ट थो थिए, उनखां पोइ जेके उनमें ख़र्च थो थिए उहे छोकिरा जेके आहिनि, स्टूडेंट्स हूंदा आहिनि, उहे पाण अफोर्ड न करे सघंदा आहिनि। असांजी वधि में वधि कोशिशि इहा हूंदी त इन्हनि खे क्रिकेट असां प्रॉपर तरीक़े सां मुहैया कयूं ऐं जेको ख़र्च वग़ैरह आहे उहो पाण असां गवर्नमेंट खां फंडिंग वग़ैरह करे असां पाण अफोर्ड कयूं, जी छोकिरनि ते प्लेयर्स ते इहो बर्डन न हुजे। इन खां पोइ इंशाअल्लाह ताला जी तव्हां ग्राउंड जी हालति ॾिठी आहे, 1 महीनो थियो आहे असां आया आहियूं, असां कमकार शुरू करे ॾिनो आहे। लेकिन हाणे सख़्तु सर्दी बि आहे, उनजे करे थोरो गिरास ते असर बि थींदो आहे। इंशाअल्लाह ताला ग्राउंड महिनत कंदासीं,
ऐं तव्हांजे ताउन सां तव्हांजी मदद सां सिंध TV हमेशह कंदकोट छा पर पूरे सिंध में स्पोर्ट्स खे हथी वठाइण लाइ ॾाढी कोशिशूं वरितियूं आहिनि। इंशाल्लाह तव्हांजी मदद ऐं ताउन सां इंशाल्लाह कंदकोट जी क्रिकेट खे बि वधाईंदासीं, ग्राउंड खे बि साफ़ सुथरो कंदासीं। उनखां पोइ मां अर्ज़ु इहो कयां त हिते जीअं हाणे तव्हां ॾिठो जेको बि इवेंट्स थिए थो, का शादी थिए थी, का पीर अचे थो, को जलसो थो थिए, सभु कुझु किरी अची करे असांजे ग्राउंड में थिए थो। जेकॾहिं असांखे प्लेइंग राइट्स मिली विया, हिकिड़ो स्पोर्ट्स जे लाइ क्रिकेट जे लाइ ग्राउंड हूंदो त तमामु सुठो थींदो। हाणे जीअं तव्हां ॾिसो था आहे त क्रिकेट जो ग्राउंड, मगर असां फुटबॉल जे करे हिकु विच सीज़न में क्रिकेट खे बंदि करे छॾियो आहे, छो त उहो बि स्पोर्ट्स आहे। असां स्पोर्ट्समैन आहियूं, चाहियूं था ठीकु आहे फुटबॉल वारा बि पंहिंजो शौक़ु पूरो कनि, जेकॾहिं थी सघे त उन्हनि जे लाइ अलॻि ग्राउंड हुजे। असां इहो ई मुतालबो कयूं था त PCB पंहिंजे हैंडओवर इहो ग्राउंड करे, उनखां पोइ असांखे क्यूरेटर मिलंदा, असांखे माली मिलंदा, स्वीपर वग़ैरह मिलंदा, त असां बहितर नमूने सां इंशाल्लाह इनखे सुपरवाइज करे सुठे नमूने सां जी देखभाल करे सघंदासीं। अच्छा, तमामु ज़बरदस्त फर्स्ट क्लास। पर हाणे इन खां पोइ जॾहिं पाण ॾिसूं था पिया त अकबर तव्हांखे ख़बर आहे त ग्रास लॻाइण जे लाइ बि हिकिड़ो ख़र्चु थिए थो पियो, विकेट ठहे थी, विकेट ते ख़र्चु थो अचे पियो। मां त इहो ॾिसां थो पियो त जेका बाउंड्री ते रसो हूंदो आहे, उहो रसो जो बि को बुनियादु पाण खे नज़र कोन थो अचे पियो। इन खां सवाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो क्यूरेटर न हूंदो, विकेट ठाहिण वारो न हूंदो, त हीअ सॼियूं शयूं तव्हां कीअं मैनेज था कयो ऐं कीअं मैनेज थींदियूं रहंदियूं अॻिते, या इन जे लाइ रिथाबंदी छा आहे? को DCO आहे, स्पोर्ट्स मिनिस्ट्री आहे, या कंहिं ॿिए बस वारे सां ॻाल्हि ॿोल थी आहे, का लिख पढ़ थी आहे, न थी आहे, इम्कानु छा आहे या कीअं थींदी? ऐं वॾी ॻाल्हि इहा त हिते लाइट्स बि जेके आहिनि सो नज़र थियूं अचनि पियूं। हिन वक़्तु बि शायदि को नाइट जे हवाले सां बि इवेंट वग़ैरह थियनि था पिया। जी सर, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। काफ़ी वक़्त खां हिते नाइट जा इवेंट्स थींदा रहंदा आहिनि। 4-5 तक़रीबन असांजूं 5 टूर्नामेंट्स थियूं, तमामु सुठे पैमाने ते थियूं, जंहिंमें पूरे सिंध जा क्लब्स ईंदा आहिनि हिते खेॾण जे लाइ। ऐं हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिते का सहूलियत अहिड़ी कोन्हे। सर, मां जीअं अर्ज़ु करियुमि त क्रिकेट जा प्लेयर्स जेके आहिनि स्टूडेंट्स हूंदा आहिनि अक्सर, ऐं उन्हनि जो ग़रीब ऐं मिडल क्लास घराणनि सां तालुक़ु हूंदो आहे। असां पाण मिडल क्लास आहियूं, लेकिन इहे एफर्ट्स पंहिंजूं वठूं था पिया, कोशिशि कई आहे, इंशाल्लाह पंहिंजो ख़र्च सां कम खे स्टार्ट करायो आहे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई मथे लेवल ते, त उहो असां DC साहिब सां असांजी मीटिंग थी, DC साहिब असांखे तसली ॾिनी आहे, दिलजाए ॾिनी आहे त इंशाल्लाह ताला डिस्ट्रिक्ट काउंसिल मां तव्हांजी बजट आहे उहा तव्हांखे वठी ॾींदासीं, जेका तव्हांजे कमु अचे। अहिड़े तरीक़े सां म्यूनसिपल कमेटी में चेयरमैन मीर राशिद ख़ान सुंदरानी साहिब जी बि महिरबानी आहे, जंहिं 25 लाख रुपया ग्रांट असांजे लाइ मंज़ूर कई आहे। ऐं PPL वारा जेका असांजी इहा गैस फील्ड आहे कंदकोट में, जंहिंजी त इहा ज़िम्मेवारी बणिजे थी, हाणे असां आया आहियूं, इंशाल्लाह अॻिते बि उन्हनि सां राब्तो कबो। उन्हनि बि 15 आइटम्स जे लाइ लिखियो आहे, इंशाल्लाह उहे बि 2-3 ॾींहंनि में इन खे डिलीवर कंदा। उमेदु आहे त बहितर थींदो अव्हांजे ताउन ऐं मदद सां इंशाल्लाह। हाणे मूंखे इहो ॿुधायो त पूरे माना हिन में हीअ त थी वियो कंदकोट, कश्मीर पूरो डिस्ट्रिक्ट जॾहिं पाण ॻणियूं था त पूरे कश्मीर डिस्ट्रिक्ट में केतिरियूं टीमूं खेॾनि थियूं पियूं, ऐं उनखां सवाइ हिन कंदकोट सिटी जे अंदरि केतिरियूं टीमूं आहिनि? साईं, असल में असां वटि बदकिस्मती सां क्लब वधिया कोन। इन जा बि इहे ई रीज़न आहिनि त क्रिकेट हिकु कॉस्टली गेम हुई, ऐं जेके अॻियां उहिदेदारनि पंहिंजे तौरु महिनत कई, उन्हनि सॼे डिस्ट्रिक्ट मां 16 क्लब गॾाया हुया, जंहिंमां जेके आहिनि त 7 कंदकोट सिटी जा हुया ऐं 9 जेके आहिनि करमपुर, घोसपुर, तंगवानी, कश्मीर ऐं गुड्डू जा हुया। असां पहुचणु शर्त 1 महीने जे अंदरि जेको आहे असां 3 क्लब रजिस्टर करे आहियूं, ऐं असांजो टारगेट जेको आहे मिनिमम उहो 40 क्लब्स जो आहे। इंशाल्लाह ताला असां महीने जे अंदरि 40 क्लब रजिस्टर्ड करे ऐं हिकु सुठे पैमाने ते टूर्नामेंट कराईंदासीं, ऐं ॾेखारींदासीं त कमु इंशाल्लाह बहितर तरीक़े सां करणु। प्लेइंग राइट ॾिसूं था घोटकी खे बि कोन्हनि के, हालांकि असांजो जेको स्पोर्ट्स मिनिस्टर आहे मोहम्मद वश कुमार साहिबु, उन्हनि सां मुंहिंजी बि इहा ॻाल्हि ॿोल थी आहे त बाबा प्लेइंग राइट कोन्हनि। PCB जे उहिदेदारनि सां बि थी आहे। तव्हां जीअं हाणे हिकिड़ो महीनो थियो आहे तव्हांखे ज़िम्मेवारियूं संभालींदे, कंहिंसां का लिख पढ़ थी आहे, अॻिते को PCB खे लिखियो आहे न लिखियो आहे, पंहिंजे रीजन सां जेको आहे सो माना तव्हां राब्ते करण जी कोशिशि कई आहे न कई आहे? जे कई आहे त उन मोट छा मिली आहे? जी बिल्कुलु, असां पंहिंजे रीजन सां राब्तो कयो आहे, उन्हनि सां राब्तो कयो आहे। उन्हनि असांखे 2-3 जेके आहिनि त इहे कमु सौंपिया आहिनि। सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजे क्लब जी तादादु वधायो, उनजी स्क्रूटनी थींदी, टूर्नामेंट्स तव्हां करायो, उहे स्कोर बुक वग़ैरह इहा जेको हिकु तरीक़ेकार आहे इन ते तव्हां कयो। इंशाल्लाह ताला असां कोशिशि वठंदासीं। ऐं असांजो हाणे प्रोग्राम आहे इंशाल्लाह स्पोर्ट्स मिनिस्टर सां, जेके पाण हिकु तमामु सुठा स्पोर्ट्समैन आहिनि, नौजवान आहिनि, ऐं असांजे भरिसां कश्मीर घोटकी गॾियल ज़िला आहिनि, उन्हनि सां मुंहिंजो तालुक़ु आहे। ऐं असांजी वधि में वधि ॾिसो तव्हां त असांजी हिते तमामु घणियूं गैस फील्ड्स आहिनि घोटकी ऐं कश्मीर में। असांजा जेके ज़िला आहिनि उहे ख़ुदि कफ़ील आहिनि, पर बदकिस्मती सां असांखे उहे जेके फंड्स जेके स्पोर्ट्स लाइ रखियलु हूंदा आहिनि उहे नथा मिलनि, तंहिंजे करे असांखे ॾाढी दिक़त आहे। इंशाल्लाह असां कोशिशूं वठंदासीं अव्हांजे साथ सां ताउन सां, इंशाल्लाह ताला कंदकोट जे प्लेयरनि खे, हिन डिस्ट्रिक्ट वारनि खे पंहिंजा हक़ वठी ॾींदासीं इंशाल्लाह। पर हाणे हिननि शयुनि जो छा थींदो? हाणे मिसाल तौरु जीअं फुटबॉल जो हिन वक़्तु इवेंट हले पियो, इन सां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजी विकेट ते बि ईंदा रांदीगर,
विकेट ते जॾहिं आया त विकेट ते ख़ासि तौर ते माना जूते सां त बॉलर खे बि हलो जेको आहे सो न हूंदो आहे, पोइ हीउ विकेट जो नुक़सानु न थींदो? साईं तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो। असल में कजे छा जो असां मजबूर आहियूं, छो त जेके असांजा ॿिया दोस्त आहिनि स्पोर्ट्समैन फुटबॉल वारा, उनखां अलावा हिते मल वारा कोॾी वारा सभु अची करे बीह था रहनि, छो त असांखे जेतिरे ताईं इहे PCB जे ग्राउंड हवाले न थींदो ओतिरे ताईं, जॾहिं हिकिड़ी गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे, हर माण्हू पंहिंजा असर रसूख हलाए करे, को कंहिं MNA जो हूंदो आहे, को कंहिं मिनिस्टर जो हूंदो आहे, को कंहिं ऑफिसर जो हूंदो आहे, असां रोकण जी ॾाढी कोशिशि कंदा आहियूं, पर मल कोॾी वारा इहो हर को अची करे पंहिंजा मेला मचाए बीह था रहनि, जंहिंखां पोइ असांजी विकेट ख़राबु थी थिए। हाणे बि तव्हां ॾिसंदव त विकेट ते कलर चढ़ी वियो आहे, जेका ठहणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, ऐं सीज़न बि मिड सीज़न हले थी पई, लॻे थो त क्रिकेट हिन साल मुश्किल थी सघंदी। साईं इहा त तमामु वॾी जेको आहे सो हिकिड़ो डिॼाइण वारी ख़ौफ़ ॾियारण वारी ॻाल्हि थी वई, जेकॾहिं क्रिकेट न थींदी ऐं तव्हांजी माना नई बॉडी आई आहे, पोइ त माना डिलीवर न थी सघंदो न। सर असां पंहिंजे तरफ़ां जेके कोशिशूं वठी था सघूं उहे वठूं था। हाणे असां कंहिं माण्हू खे हिकु गैर सरकारी हैसियत सां कहिड़े तरीक़े सां ग्राउंड खां कढी था सघूं? असां DC साहिबु असांजी ॻाल्हि थी, चयोसीं साईं हाणे असां मजबूर आहियूं, हे विकेटां असांजूं ख़राबु थींदियूं, साईं जन फरमायो को तरीक़ो कयो, गिरास विरास मथां हारे कुझु कयो त जी बंदोबस्तु थिए, नेक्स्ट टाइम ईअं न थींदो। हाणे ॾिसजे साईं छा थो करे सघिजे। नाज़रीन, तव्हां अकबर गोलो साहिबु जेको हिन वक़्तु सेक्रेटरी चूंडिजी आयो आहे हिते जेको आहे सो कशमोर डिस्ट्रिक्ट जे अंदरि, हींअर पार ॻाल्हि ॿोल कयूं था पिया, असांजो सीनियर जेको आहे सो रांदीगर रहियो आहे तक़रीबन 8-10 साल पहिरीं, जेकॾहिं वञूं था 10 साल माज़ी में, त इन्हनि जो बि हिकिड़ो उरूज हो, ऐं उरूज खां पोइ हिन वक़्तु कीअं था ॾिसनि हिते रांदि खे, उन दौर में हिननि कीअं पिया ॾिठो। फ़क़ीर अब्दुल अज़ीज़ आवान साहिबु अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पाण गॾु क्रिकेट खेॾियासीं, हिते रांदियूं रहियूं, रांदियूं कुॾियासीं, हर शइ थियो, उहो हिकिड़ो शानदार ज़मानो मुंहिंजी नज़र में। तव्हां कीअं था ॾिसो हुन ज़माने खे ऐं अॼोके जॾहिं पाण 2017 में बीठा आहियूं, कंदकोट जे अंदरि डिस्ट्रिक्ट कशमोर जे अंदरि क्रिकेट जे लाइ स्पेशली कहिड़ी का तब्दीली आई आहे, कहिड़ी नवाण आई आहे, बहितरी आई आहे, बदतरी तरफ़ वञूं पिया? माशाअल्लाह हाणे तमामु क्रिकेट में सुठो वाधारो थियो आहे। जीअं त अॻे सिर्फ़ु कशमोर जी क्लब हूंदी, कंदकोट जी बि तक़रीबन 2 क्लबां हूंदियूं, हिकिड़ी या 2 क्लबां करमपुर जूं हूंदियूं, हाणे माशाअल्लाह तक़रीबन 30 क्लबनि ते वञी करे असांजो डिस्ट्रिक्ट थियो आहे। ऐं इहा हिकिड़ो क्रिकेट लाइ तमामु वॾो सुठो कारनामो आहे, वधाउ आहे, दिलचस्पी आहे नौजवाननि जी। इवन एतिरे क़दुरु जो असांजे कंदकोट जा नौजवान ख़ासि करे फराज़ असांजे ऐं ॿिया छोकिरा जेके आहिनि असांजे डिवीज़न लेवल ते यकी सिलेक्ट थींदा रहिया आहिनि। पोइ खणी उहे जेको आहे सो थोरे अरसे लाइ थिया, या अगरि हिकु मैच लाइ थिया या 2 मैचनि लाइ थिया, पोइ के मथियों जूं के अहिड़ियूं के पॉलिसियूं हुयूं जेके उन्हनि खे सिर्फ़ु 1-2 मैचनि ताईं महदूद कयो वियो, बल्कि क्रिकेट उन में तमामु सुठी हुई। हाणे जेके हिन वक़्तु असांजा दोस्त सिलेक्ट थिया आहिनि, फराज़, आफ़ाक़, अफ़राज़, नवीद ऐं कुझु दोस्त ॿिया आहिनि, ऐं उहे ई त क्रिकेटर आहिनि जेके हिन वक़्तु कराची जा आया आहिनि सिलेक्टर, ऐं उनखे अची करे उनखे सिलेक्ट कयो आहे। त असांजे दोस्तनि में एतिरी क्रिकेट आहे, एतिरी असांजी क़ाबिलियत आहे। ऐं उन खां अलावा माशाअल्लाह असांखे अहिड़ी कोई स्टेडियम मिली वियो आहे, इहे टर्फ विकेटूं आहिनि जेके 3 असांखे मिलियूं आहिनि। टर्फ विकेट खे हलाइण जे लाइ बि असांखे वॾियूं हिकिड़ियूं कोशिशूं खपंदियूं, जेसि ताईं असांजो हीउ ग्राउंड ऐं असांजा ही प्लेइंग राइट नथा मिलनि। ऐं असां इंशा ताला असांजे दोस्तनि खे सभु कंहिंखे वॾी महिनत करणी पवंदी, ऐं ख़ासि करे असांखे DC साहिबु या म्यूनिसिपल जे तरफ़ां या PPL जे तरफ़ां असांखे वॾी मदद जी ज़रूरत आहे। असां इन्हनि दोस्तनि खे, इन्हनि खे इदारनि खे अपील कंदासीं त असांजे हिन स्पोर्ट्स खे, हिन क्रिकेट खे वधाउ जे लाइ अॻिते अचनि ऐं असां सां सहकार कनि। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं त फुटबॉल हली रही आहे टूर्नामेंट सिंध बलूचिस्तान कोटिया में टूर्नामेंट हिकिड़ी थींदी आहे फुटबॉल जी, जंहिंमें तक़रीबन करोड़ खां मथे ख़र्चु थींदो आहे, उहा PPL कंदी आहे। जॾहिं PPL एतिरो अफोर्ड करे सघे थी कोटिया जे लाइ, ॿियनि सूबनि जे लाइ, हीअ PPL असांजी कंदकोट जी आहे। छो असांजा राइट न आहिनि, असांजा हक़ न आहिनि? केतिरो असां PPL वारनि खे लिखियो आहे, हर 3 महीने 5 महीने असां मिलंदा आहियूं उन्हनि सां, ऐं असां उनखे लिखंदा आहियूं त भई असांखे हिते सुठा इवेंट्स ॾियो, असांखे हिते क्रिकेट ॾियो, असांखे हिते फुटबॉल ॾियो, असांखे हिते ॿियूं गेमूं ॾियो। आख़िर तव्हांजी जो कुझु परसेंटेज स्पोर्ट्स जे लाइ रखियलु आहे, त तव्हां हिन वक़्तु ताईं PPL खे हिन वक़्तु रास्ते 25 सालनि खां मथे थियो आहे। हिन वक़्तु PPL असांजे स्पोर्ट्स लाइ, PPL असांजे कंदकोट जे लाइ छा कयो आहे? कुझु बि न कयो आहे। छो न कयो आहे?
छाजे लाइ न कयो आहे? सिर्फ़ु इन जे करे जो असां जेके बि नौजवान आहियूं यकी दाद वठंदा रहिया आहियूं, यकी चवंदा रहिया आहियूं, लेकिन असांखे उन नथी न वठाई आहे जो उतां जा ऑफिसर जेके बि आहिनि पंजाब लाबी सां तालुक़ु रखनि था। ऐं सिर्फ़ु हिन वक़्तु PPL में जे अगरि हिकिड़ो पटियालो आहे उहो बि पंजाब जो आहे, चौकीदार आहे उहो बि पंजाब जो आहे, ऐं हिकु उहो ई ख़्यालु रखी करे असांजी का मदद नथी थिए। जी अगरि इहा ई PPL रेमियार खान में हुजे हा त हिन वक़्तु PPL उनखे बाक़ाइदा हिकिड़ो वॾो स्टेडियम ॾे हा, वॾो ग्राउंड ॾे हा, प्लेइंग राइट ॾे हा, सभु कुझु वठराए ॾे हा, मदद करे हा एतिरे क़दुरु। सो असां इदारनि खे सभु कंहिंखे दोस्तनि खे ख़ासि करे तव्हां जेके बि मीडिया वारा आहियो, इहे हर सिंध जा दौरा करे रहिया आहियो, तव्हांजी वॾियूं वॾियूं महिरबानियूं आहिनि, थोराऊं तव्हांजा थोराइता आहियूं जो इहे तव्हां हिकु हिकु शहर वञी करे तव्हां असांजा ख़्यालात, दोस्तनि जा ख़्यालात, स्पोर्ट्स वारनि जा ख़्यालात वठी करे ही तव्हां मथे ताईं ॻाल्हि असांजी पहुचायो था। जहिड़े नमूने जूं ॻाल्हियूं था कयूं पिया उहे ॻाल्हियूं बि ज़बरदस्त फर्स्ट क्लास, पर साॻिए वक़्तु हिन इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा बि हूंदा। 85 में ग्राउंड जो बुनियादु पियो, 2012 में मुंहिंजे ख़्याल में डिलीवर थियो तव्हांखे, उन खां पोइ 12 खां पोइ 17 माना जेको आहे सो 5 साल तव्हांखे थिया आहिनि। 5 सालनि जे अंदरि रुगो क्रिकेटर माना हिते अचनि था कुॾरियूं खणी, क्रिकेटर अचनि था ग्राउंड ठाहिण, क्रिकेटर अचनि था ट्रैक्टर ट्राली खणी मिटियूं डोराईंदा वतन, माना क्रिकेटर पंहिंजे हड़ा वड़ा केतिरे ताईं बेटूं वठंदा, 12-12 हज़ार 15-15 हज़ार हिकिड़ी बेट आहे, 250 खां 300 रुपया हिकिड़े बॉल आहे। अहिड़े नमूने ग्लव्स ऐं पैडुनि ते पाण जेको आहे सो हिकु हिकु सामान ते जॾहिं ॾिसूं था हेलमेटनि ताईं, त हीअ जीअं सवेरे जेको आहे सो अकबर ॻाल्हि कई त हीअ जेको आहे सो ॾाढी एक्सपेंसिव गेम आहे, त इन करे हीअ शयूं सभु कीअं थी सघंदियूं ऐं केतिरे ताईं माना जुगाड़ सुगाड़ ते केसो हलंदो? साईं मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा त असांजे हिन डिस्ट्रिक्ट में हिन वक़्तु माशाअल्लाह 3 टीमूं थी वियूं आहिनि, 10 टीमूं इंशाअल्लाह ताला कोशिशि इहा आहे असांजे सेक्रेटरी साहिब जी त असां टोटली 40 टीमां हिन असांजे डिस्ट्रिक्ट पूरे कश्मीर जूं थी वञनि। सो असांजे हिन स्पोर्ट्स खे हलाइण जे हिसाब सां हर हिकु क्लब जो तक़रीबन सामान जो ख़र्चो तक़रीबन 50,000 आहे पर ईयर जो। जेसि ताईं असांखे पंहिंजा नुमाइंदा या असांजा जेके डिस्ट्रिक्ट जा चेयरमैन आहिनि उहे असांजी सपोर्ट न कंदा, असांजा क्लब हलणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। ही बाक़ी ईअं खेॾणु थोरी घणी रांदि पंहिंजे घरों इस्तेमालु करणु पैसो त सभु ग़रीब गुरबो आहे, आर्ज़ी तौर ते उहे टीमूं हलंदियूं, आर्ज़ी तौर ते उहे छॾे वेंदा, आर्ज़ी तौर ते उहे हलाईंदा। ॾिसो था त हिन दौर में एॾो मीडिया जो दौर तमामु ज़बरदस्त थी वियो आहे जो मथे ताईं ॻाल्हि वञे थी। सो असां पंहिंजे नुमाइंदनि खे जेके सिलेक्ट थी आया आहिनि ऐं असांजा जेके MP आहिनि, MNA आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट जो जेको नओं सदर थियो आहे गुलमंद ख़ान, असां उन्हनि दोस्तनि खे उन्हनि साईं वारनि खे अर्ज़ु कंदासीं त असांजे हिन स्पोर्ट्स जी क्रिकेट जी रुझान ॾियनि, तवजह ॾियनि ऐं वधि में वधि मदद करनि। ऐं असां DC साहिब खे बि अर्ज़ु कंदासीं त जेके असांजा क्लब आहिनि पर ईयर जे हिसाब सां कुझु न कुझु उन्हनि खे फंडिंग करनि, जीअं असांजी क्रिकेट हली सघे, जीअं असांजो ग्राउंड आबाद थी सघे, जीअं असां नौजवान जेके बि आहिनि हर दुनिया जी बुराई खां बची सघे, हर नशे खां बची सघे। स्पोर्ट्स अहिड़ी हिकिड़ी शइ आहे, गेम क्रिकेट हुजे, फुटबॉल हुजे, हिकु स्पोर्ट्स अहिड़ी शइ आहे जो दुनिया जे जेके बि बुरायूं आहिनि उनखे ख़तमु करण जी जड़ इहा ई आहे। ठीकु साईं। अच्छा, हिन खां सवाइ मूंखे इहो ॿुधायो, कराची किंग्स जेके ट्रायल वग़ैरह वरिता आहिनि, छा था सम्झो केतिरा प्रो में ईंदा आहियो ऐं केतिरा निज क़िस्म जा मेरिट ट्रायल थिया आहिनि? बिल्कुलु ट्रायल त मेरिट ते थिया आहिनि ऐं असांजे दोस्तनि जेके महिनत कई आहे, जंहिं कई साल हिन ग्राउंड ते या डिग्री कॉलेज वारे ग्राउंड ते रही करे पंहिंजी महिनत कई आहे, उन्हनि जो जंहिंजो हक़ु हुयो उहे सिलेक्ट थिया आहिनि ऐं उन्हनि जो हक़ु आहे। ऐं असां किंग्स वारनि खां या असां मथे लेवल ते जेके बि आहिनि वाबस्ता क्रिकेट सां असां उमेदु रखूं था त हाणे जेके मीडिया जे हिसाब सां तव्हां दोस्त आहियो, ख़ासि करे सिंध TV वारा, ऐं उन एतिरे क़दुरु असांजे दोस्तनि खे मथे आणण जी कोशिशि कई आहे ऐं मथियां जेके बि आहिनि उहे उन्हनि खे असांजा हाणे क्रिकेटर जेके बि डिवीज़न लेवल हुजे, डिस्ट्रिक्ट लेवल हुजे, उन्हनि खे नज़र में आहिनि त वाक़ई अंदरून सिंध में एतिरी क्रिकेट आहे जो असां जा नौजवान पाकिस्तान जी क्रिकेट जी टीम में सिलेक्ट थी सघनि था। असां एतिरा उमेदवार आहियूं।
नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी था रखूं वञो केॾांहुं पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ वेलकम बैक नाज़रीन अचो त प्रोग्राम जे सिलसिले खे उतां ई अॻिते वधायूं जिते पाण छॾियोसीं नाज़रीन ॻाल्हि ॿोल था कयूं साजिद सुरयाणी साहिब जन सां पाण ट्रेज़रर आहिनि जेका हींअर जेको आहे सो कश्मीर जी क्रिकेट जे हवाले सां बाडी आई आहे अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम से चवंदा आहिनि सेक्रेटरी खां वेंदे सदर ताईं सभु मोहताज जेके आहिनि सो जेको ख़ज़ाने जो वज़ीर हूंदो आहे उन जा कयो ख़बर हाणे तव्हां पंहिंजो हिकिड़ो माइंड त सेट कयो हूंदो जेका बजट ईंदी हर शइ ईंदी उन में माना केतिरी ईमानदारी सां कंदो पंहिंजे हड़ां केतिरो उन ते लॻाईंदा ऐं उन मंझां पंहिंजे हड़ में केतिरो विझंदा साईं असांजे जेकॾहिं ईमान ते ॻाल्हि अचे त असांखे दोस्तनि जेको सिलेक्ट करे खणी आया उहे ई वाज़े पाण खे पाण ॿुधाइणु चाहिनि था त माना असां उन्हनि जा मुंतख़िब थी आयासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिं असांखे सिलेक्ट करे आंदो हिन ग्राउंड में त असां में कुझु न कुझु हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं उन खां अलावा हाणे अर्ज़ु इहो आहे त असां महीनो थियो आहे असांखे बाडी ठहे खे हाली असांजे ख़ज़ाने में हिन वक़्तु कुझु बि न आहे जेको पंहिंजे आहे सेक्रेटरी साहिबु आहे सदर साहिबु आहे पंहिंजे सेल्स ते असां हाली कमु स्टार्ट कयूं जेतिरो असां हलाए सघियासीं DC साहिब खे बि अर्ज़ु कयूं उन ई पंहिंजे फंड्स में कुझु असां सां ताउन करण लाइ चयो आहे जीअं PPL आहे उन बि कुझु कंप्रोमाइज़ करण लाइ असांखे चयो आहे हाली सिर्फ़ु चवण जी हद तोणी आहे हिन वक़्तु तोणी असां जेको बि कुझु करे चुका आहियूं जेको बि ग्राउंड आहे टैकी वग़ैरह हणायूं इन खां बाद सिधी पाइप लाइन वञे थी पिच तोणी जेकी असांजा पाइपनि जो अॻ में सॼा मुकमिल पाइप ख़तमु हुया पोइ उनजे बावजूदि हाणे पिच खे मेंटेन करण लाइ असां इहे पाइप हिन टैंकी खां वञी हुन टैंकी उते ताईं पिचनि तोणी बीहायासीं इहे पंहिंजे हिसाब सां कुझु मोटर हुया सड़ियल हिकु 3 फेस मोटर हुयो हिकु हुयो इहे ॿई बि असां रिपेयर करायासीं पंहिंजे सेल्फ ते ऐं इहे कुझु लाइटां हुयूं जेकी हाणे फुटबॉल वारा खेॾनि था सॼी डैमेज हालनि में हुया उन्हनि जा कैपेसिटर हुया उन्हनि जो कुझु फिटिंग वग़ैरह आई उहा ई असां उन्हनि खे मेंटेन करे ॾिनोसीं अंदरि जीअं हाणे ड्रेसिंग रूम आहे उतां जा कुझु लाइटिंग मोटर ऐं वॾे में वॾी तकलीफ़ जहिड़ी इहा ॻाल्हि आहे जो असां वटि पाणी जो टैंक न जेको थधो थिए या मिसाल तौरु हे त हिन वक़्तु मौसम आहे थधि जी पोइ गर्मी थींदी आहे उन हिसाब सां बि असांखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे असां सिंध TV जे टीम खे तव्हांखे ऐं सभु दोस्तनि खे अर्ज़ु था कयूं त जेतिरो थी सघे हिन प्यारे ग्राउंड खे अञा वधीक प्यारे करण में असांजी मदद कनि छो जो हे ग्राउंड पूरी हिन रीजन में हिन जहिड़ो ख़ूबसूरत ग्राउंड न आहे PCB जा जेके हैंड ओवर थियल आहिनि तव्हां उहा ई वञी ॾिसो लाड़काणे जा सखर जा ऐं हे बि तव्हां ग्राउंड ॾिसो हिन जी ग्रास कंडीशन हिन जी पिच लेवल लाइटिंग सिस्टम सॼो कुझु A to Z माना लेवल जो आहे इन लेवल खे रखण जे लाइ असांखे ज़रूरु आहे त कुझु फंडनि जी ज़रूरत पवंदी इन लाइ असां इहो अर्ज़ु कयूं था असां पंहिंजे MPA साहिब खे कयूं था अर्ज़ु असां पंहिंजे MNA साहिब खे अर्ज़ु कयूं था असां पंहिंजे मिसाल तौरु DC साहिब खे अर्ज़ु कयूं था जेतिरो थी सघे असां ताउन करें नाज़रीन हाणे ॻाल्हि ॿोल था कयूं समंदर खान सां समंदर खान हिन कंदकोट जेको मिनी स्टेडियम आहे उन ते चौकीदार आहे पर हुनजी शिकायत इहा आहे त जॾहिं खां मुक़ररी थी आहे तॾहिं खां माना पघार हिकिड़ो ॿिए भेरा मिली आहे त मिली आहे बाक़ी खेसि पघार ई कोन थी मिले संदसि ज़बानी था पुछूं साईं छा हाल आहे साईं असांजो 2009 खां वठी मूंखे हिते डेली वेज में खयूं 2009 खां वठी 4 महीना पघार मिलियो आहे बैंक जे ज़रिए उन खां बावजूदि ॿिया ठेकेदार पिया अचनि जेको बि अचे बसि तोखे हो ॾींदो अहिड़े ॻाल्हि में बसि यकी DC वटि वञूं भई छो जो तव्हांखे मिलंदो जेको बि अचे थो हिन टाइम तूणी हीअ जेकियूं लाइटूं लॻल आहिनि इन्हनि में हर राति जो हीअ मुंहिंजी घर आहे टच में घर आहे अधु अकबर वारा सॼा सुहिणी अथनि पर हे रांदि वारा जेका बि आहिनि तव्हां जंहिंखां बि पुछा करे सघंदो असां एतिरो महिनत कयो आहे एतिरो महिनत मां कयो आहे जो इहो एतिरो बचियल आहे हिन टाइम तूणी हाणे बसि असांखे पघार नथी मिले अगरि DC वटि वञूं त बि हाज़ुर तोखे मिलंदो अगरि ॿियो को चो ऑफिसर अचे थो बि हाज़ुर
अगरि ॿियो को सिक्योरिटी जे ॻाल्हि सां कई अचो हाणे अदो अकबर आयो आहे पर इन इहो शइ कयो आहे इहो टैंकी हणाई या हिते नलकी बि हणाई हाणे चए थो त बहरहाल मां इहो मालिकी कंदुसि हर शइ कंदुमि असांखे ॾाढो आज़ारु आहे असांजो पघार बंदा नंढड़ा बच्चा आहिनि असांजा बचड़ा आहिनि नंढा हर रोज़ तकलीफ़ में आहिनि पाण तकलीफ़ में असांजो पघार बंदा साईं जन तव्हां DC खे अर्ज़ु कयो ॿिए कंहिंखे अर्ज़ु कयो बहरहाल असांजो पंहिंजो सिंध TV में हलायो असांखे पघार मिले असां पघार जे लाइ बि तंगूं ऐं असांजो ड्यूटी बि पको थिए असांखे नौकिरी पको थी मिले हुन कची में खयो आहे भलो कची में चवनि था तोखे कची में कयोसीं तो बि न नथा करनि हा करनि था बसि तूं संभाल बसि संभाले 2009 खां वठी 7 साल थिया आहिनि 7 साल तूं सम्झे थो बग़ैर पघार में को ईअं लोड़ींदो मां हिते लोड़ियां थो हिकिड़ो ॿियो मां सां गॾु बि आई ॿियो जगराणी बि आई उहो ॾींहं जो ईंदो आहे मां राति जो हूंदो आहे असांजो साईं अर्ज़ु इहो ई आहे असां तव्हांजी तव्हां हींअर ई तव्हांजे साम्हूं था पुछूं अकबर भाउ खां अकबर भाउ तव्हां हाणे हिन वक़्तु जेको आहे सुनाई बाडी आई आहे अहिड़े क़िस्म जा अकीचार बि हिते चाचे असांखे ॾिठो ऐं अची पहुतो हाणे हिननि जूं पघारूं डिलीवर कराइण छो त हिते चौकीदारी थिए थी बाडी तव्हांजे अंडर रन करे थी हींअर छा प्लान कयो आहे साईं असल में बिल्कुलु सही ॻाल्हि आहे हिते तक़रीबन 2 जेके चौकीदार आहिनि असां वटि कमु कनि था ऐं 1-2 ॼणा असां सां गॾु ॿिया आहिनि जेके कमु कनि था 5 साल तक़रीबन मूंखे ॾिठे थिया आहिनि इन्हनि खे ते ग़रीबनि खे पघार नथी मिले अॻु में जॾहिं नाज़िम जो दौरु हुयो उन वक़्तु 1,20,000 रुपया उहे ठीको करे ॾींदा हुआ मंथली जेको ग्राउंड ते ख़र्चु करिणो हूंदो पर उहो ठेकेदार बि वॾे माण्हुनि जा हूंदा हुआ जेके असां सां मिलंदा ई कोन हुया ऐं ग़रीबनि खे कॾहिं हिकु दफ़ो पघार मिली त मिली पोइ वरी उहे साम्हूं ई न आया हाणे उहो 1,20,000 बि 2013 खां पोइ जॾहिं इहो निज़ाम ख़तमु थी वियो उहे बि बंदि थी विया हाणे असांजे ग्राउंड खे 1 रुपयो बि कोन्हे ऐं जेको कुझु करिणो थो पए पंहिंजे घरां करिणो थो पए बहरहाल हिन ग़रीबनि सां वॾी ज़्यादती आहे नाजाइज़ी आहे इहे रेगुलर त न थिया आहिनि पर जेका हिननि जी कॉन्ट्रेक्ट या डेली वेजिस हुयो उहे पघारूं बि हिननि जो सालनि खां पघारूं उहे रहियल आहिनि असां इनशाला DC साहिब सां मां ॻाल्हायो आहे कोशिशूं वठूं था अलाह जे हुकुम सां अलाह कंदो हिननि खे पंहिंजो हक़ मिली वेंदो ज़बरदस्त इन ऐं असां बि तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं त ग़रीब माण्हू जेके सॼो कुझु हिन ग्राउंड खे मैनेज था कराइनि चौकी था ॾियनि लाइटूं लॻियूं पियूं आहिनि वॾी ॻाल्हि इहा त को चढ़ी लाइटूं बि लाहे सघे थो कुझु बि थी सघे थो इन्हनि ते त पाण जेको आहे सो माना इहो एहतजाज बि करणु तव्हांजो राइट आहे ऐं इन्हनि जूं डिमांड्स जेके आहिनि पूरियूं करण बि तव्हांजो राइट्स आहे पर आख़िर में मां इहो पुछणु चाहींदुसि तव्हां खां स्पेशली ग्राउंड एॾो तमामु वॾो ज़बरदस्त का नेट प्रैक्टिस वग़ैरह कुझु हिते थिए थो पियो रेगुलर थिए थो या नथो थिए जी बिल्कुलु असां वटि असां नौजवाननि जे लाइ स्कूल कॉलेजिस ऐं ग्रास रूट लेवल खां छोकिरा प्लेयर जेके आहिनि खणी आया आहियूं उन्हनि जे लाइ असां हिकिड़ी विकेट हणाई आहे साइड में तव्हांखे उनजी विज़िट करायूं था हुते नंढड़ा जेके आहिनि त प्रैक्टिस कनि था पिया ऐं असां कोचिस जो बंदोबस्तु कयो आहे इनशा ताला कुझु कंदकोट जा सीनियर प्लेयर आहिनि उहे हिननि खे सिखिया ॾियनि था ऐं ॿाहिरां असां रीजन ताईं खां कोचिस हाणे घुरायूं था जेके हिननि जो फुटबॉल जो इवेंट जीअं पूरो थींदो उहे कोचिस अची वेंदा ऐं छोकिरनि खे जेके आहिनि उहे टिप्स ॾींदा असां इन कोशिशि में आहियूं इनशाला कंदकोट जी क्रिकेट खे वधाइणो आहे तंहिंजे करे असां अकेडमी बि हलायूं पिया ज़बरदस्त नाज़रीन अचो त हाणे पाण उते हलूं था जिते दोस्त जेके नेट प्रैक्टिस कंदे नज़र ईंदा नाज़रीन हींअर ॻाल्हि ॿोल था कयूं हिते जेके नेट प्रैक्टिस जे अंदरि छोकिरा आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था पिया उन्हनि मंझि हिकिड़ो असद कमराणी बि आहे जेको अंडर 19 में लाड़काणे रीजन खे रिप्रेज़ेंट करे चुको आहे अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अंडर 19 में तव्हां एज़ अ बॉलर विया एज़ अ बैट्समैन विया कहिड़े माना टीम में वियो तव्हांजो डिस्ट्रिक्ट खे त प्लेइंग राइट ई कोन्हनि बिस्मिल्लाह सबको पहिरियों मां शुक्रगुज़ार आहियां सिंध TV न्यूज़ वारनि जो उनखां बाद में असांखे प्लेइंग राइट न आहिनि हिन खां पोइ डिस्ट्रिक्ट असीं जैकाबाद जो खेॾंदा आहियूं ऐं उते जे मूं परफॉर्मेंस कई उनखां बाद में मां लाड़काणा रीजन जो खेॾियुसि उते मां एज़ ए बॉलर टाइप जो खेॾियो आहियां जी घणियूं विकेटूं वरितियूं डिस्ट्रिक्ट में मुंहिंजियूं तक़रीबन 15 विकेटूं हुयूं परफॉर्मेंस जे हिसाब सां 5 मैचूं रीजन जूं 2 मैचूं खेॾियूं जंहिंमें 2 विकेट 6 ओवर जी अच्छा पोइ हाणे माना हिते रोज़ानो केतिरो वक़्तु अचो था प्रैक्टिस करणु रोज़ाना तक़रीबन 4 कलाक ईंदा हुयूं 4-5 कलाक 2:30 जी अची वेंदा हुयूं 2:30 जो टाइम अच्छा हिते बॉलिंग कयो था बैटिंग कयो था रनिंग कयो था छा कयो था उहो सॼो तफ़सीली ॿुधायो पहिरियों त अची एक्सरसाइज़ कयूं था रनिंग कयूं था उनखां बाद में फील्डिंग सेशन हलंदो आहे फील्डिंग सेशन खां बाद में पोइ बैटिंग कंदा आहियूं उनखां पोइ वरी साॻियो ई एक्सरसाइज़ कराए छोकिरनि खे बसि तव्हांखे अदा कीअं थो लॻे पियो तव्हां पंहिंजो नालो बि ॿुधायो हिते प्रैक्टिस कंदे कीअं थो फील थिए अस्सलाम वालेकुम असां त पहिरियां त सिंध TV न्यूज़ वारनि जा ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं जेते हिते कंदकोट में अची करे असांजी हौसला अफ़ज़ाई कई आहे मुंहिंजो ज़फ़र बालकाणी नालो मां एज़ ए विकेट कीपर आहियां सीनियर डिस्ट्रिक्ट जैकाबाद ॾों खेॾंदो आहियां ऐं अलहमदिल्ला हिते असांखे तक़रीबन 3 साल आहे असां हिते खेॾंदा आहियूं असांजा डिस्ट्रिक्ट वारा बि ताउन कंदा आहिनि जेके बाडी वारा आहिनि संभाल वग़ैरह फराम कंदा आहिनि
ॿियो 2 बजे असां हिते छोकिरा ईंदा आहियूं वॉक वग़ैरह कंदा आहियूं पोइ इहो बैटिंग बॉलिंग आहे फील्डिंग सेशन आहे जेको आहे असां कंदा आहियूं असांखे नेट जी ज़रूरत आहे असां अर्ज़ु कंदासीं पंहिंजे बाडी वारनि खे असांखे नेट फराहम कई वञे त जीअं असां पंहिंजी अकेडमी खे पंहिंजे छोकिरनि जूनियरनि खे अॻिते आणे सघूं नाज़रीन कंदकोट मिनी स्टेडियम में हितां जी जेके चूंडियल 1 महीनो अॻु में जेके चूंडियल दोस्त आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं ओवरऑल जेको आहे सो कुझु रांदीगरनि सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं चौकीदार सां बि ॻाल्हायोसीं सभिनि जो चवणु इहो आहे त रांदि हिते तमामु जेको आहे सो घणी खेॾी थी वञे पई हिते लाइट्स वग़ैरह जो बि इंतिज़ामु आहे जिते जेको आहे सो नाइट टूर्नामेंट्स बि मुनक़िद थियनि था ग्रास बि ज़बरदस्त आहे पर उन सां गॾोगॾु बुनियादी जेके ज़रूरतूं आहिनि ख़ासि तौर ते क्रिकेट जे हवाले सां जेके मुलाज़िम मुक़ररु थियणु खपनि उहे कोन्हनि के उन खां सवाइ क्यूरेटर हिते जेको आहे सो कोन्हे जेको मेन माना विकेट ठाहींदड़ हूंदो आहे उहो कोन्हे को इन खां सवाइ ॿियूं जेके माना पाणी जे हवाले सां जेको आहे सो इंतिज़ामु कोन्हे को का टांकी जेको आहे सो उहा कोन्हे का सही नमूने सां पर हीउ सॼो सारो कुझु जेको आहे सो हिकिड़ी बॉडी त आई आहे उन बॉडी खे प्लेइंग राइट कोन्हनि के त इन सॼे इंतिज़ामनि सॼे महवर में जेको आहे सो पाण खे इहा ई शइ नज़र थी अचे त इंतिज़ामी तौर ते हिननि सां को बि ताउन कोन थो थिए ऐं PCB पारां ज़ुल्म इहो कयो थो वञे कश्मीर ज़िले सां त कश्मीर ज़िले में जॾहिं हिते 30 टीमूं हिन वक़्तु ईदोस रजिस्टर करे चुका आहिनि पर उन बावजूद बि हिन डिस्ट्रिक्ट खे प्लेइंग राइट कोन था ॾिना वञनि असांजी घुर ऐं घुर्ज इहा आहे त कंदकोट आहे घोटकी आहे ऐं जेके ॿिया सिंध जा ज़िला आहिनि जिन खे हिन वक़्त ताईं PCB पारां न पंहिंजायो हुयो आहे PCB पारां खेनि जेको आहे सो प्लेइंग राइट्स न ॾिना विया आहिनि उन्हनि हड़नी डिस्ट्रिक्टनि खे जेके आहिनि सो प्लेइंग राइट ॾिना वञनि त जीअं उहे बि PCB जी धारा में जेको आहे सो शामिलु थी सघनि नाज़रीन उमेद त तव्हांखे इहो जेको असांजो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो कैमरामैन फ़खरुद्दीन नसीराणी सां गॾु पंहिंजे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त मोकिलाणी न आहे साथ सलामत सिंध सलामत